नाज़रीन, आबपाशी सब डिवीज़न जे पुछड़ी में पानी न पहुचण, मुंड जे बासर आबादगारनि ऐं ज़मींदारनि खे पानी ॾियण, मुंड जे वाटरनि ऐं शाख़नि में लॻल गैरक़ानूनी नूलियनि, धिकनि ऐं फ्रेमनि ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि ऐं हारियुनि हथनि में बैनर खणी लाखा शहर खां पैदल मार्च करे आबपाशी खाते ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा पाणी नाहे छो भला करबला करबला, जीअण लाइ पाणी ॾियो, पीअण लाइ पाणी ॾियो जा उॿ नारा हणंदा शावेज़ कैनाल जे सॾ ते शहर जे मेन चौक खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढे लिंक रोड ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मेरठ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सीज़न शुरू थी आहे 3 महीने खां मार्च खां पुछड़ी ताईं पाणी कोन था पहुचाइनि। हीअ सॼी जेका आहे सा नाअहली इंतिज़ामिया जी आहे, छो जो मोटर खपायो छॾीनि, मेंटेनेंस जा पैसा खायो वञनि, खाटी कोन था खणाइनि, 15-20 हज़ार जेको आहे 100 एकड़ उहा गैराबाद पियल आहे। सो ही को बि एक्शन वठण लाइ तयारु न आहिनि। पाणी न आहे असां वटि, इहो पुछड़ीअ ते त कोन्हे, पर हिननि छा कयो आहे, मोटर खपाए ऐं असांजी मटीरियल जेका बि पुराणी हुई सॼी खपाए। असांजो हिननि सां जंग आहे, पूरी जंग। 88 क्यूसेक असांखे वहाए ॾियनि, पोइ पाणी न भले पहुचे, पाणी ज़िम्मेवार आहियूं। बाक़ी हींअर 27 क्यूसेक वहाए असांखे पाणी कहिड़ो ॾींदा? 3 मोटर 27 क्यूसेक असांजा मोटर खपाए पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई छॾिया अथनि, प्राइवेट शाखूं कढाए सभु ओॾां मोकिले छॾियो अथनि, असांखे पाणी मिले बसि। अॼु कंडीशन इहा आहे जो शावेज़ कैनाल जे आबादगार तड़पनि पिया ऐं जेके मुंड वारा मनपसंदि आहिनि बासर माण्हू उहे इशारा में आहिनि। असीं एजुकेशन जे इंतिज़ामिया खे चऊं था त हिकु चकर नज़र फेराए इंजीनियर जो त हिन कैनालनि खे सही वाहे, मोटर बहाल कराए माण्हुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। 2018 खां वठी मुसलसल असां एहतिजाज हलंदड़ आहिनि, पर हिननि खे का जूं बि नथी सुरे। ॾिसी रहिया आहियो तव्हां ख़ुदि त केतिरो माण्हुनि में बेचैनी आहे। मुंड जा ज़मींदार जेके मकादार उहे अयाशियुनि में पूरा आहिनि, उहे अलाए कहिड़ी मंज़िल ते वञी पहुता आहिनि। पुछड़ी जो आबादगार जो मुआशी क़तलाम थी रहियो आहे। असांखे पाणी शावेज़ कैनाल ते पुॼायो, शावेज़ शाखा असांजी आबाद कयो, असांखे हक़ ॾियो, असांजो एहतियात परम न हींअर। जे असांखे पाणी ॾिनव त ठीकु आहे, जे न त पाणी जे एवज़ पाणी थींदो। असां तव्हांखे इहो वाज़े चऊं था, असांजी जंग जारी आहे, जारी रहंदी। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द पुछड़ी ताईं पाणी जी रसद बहाल करे आबादगारनि ऐं हारियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन आरिफ लाइशारी सां गॾु मुख़्तार अली लाइशारी, मेरठ टीवी न्यूज़ सन।